तमाम घट मारने की खबर हिकिड़ो फिरको असां वटि मां उन जो नालो नथो वठां उनखे ख़बर घणी आहे बाक़ी जेके दीन खां परे आहिनि जेके दीन सां जुड़ियल न आहिनि उन्हनि खे इहा ख़बर कान्हे त अॼु जो ॾींहुं एॾो वॾो ॾींहुं आहे एॾो वॾो ॾींहुं आहे जेकॾहिं वॾे में वॾी क़ुर्बानी जेका अॼु जे ॾींहं जी आहे त उहा शख़्सियत पैदा न थिए हा त तव्हां ऐं असां पैदा न थियूं तवजो कजो ऐं अफ़सोस आहे असांजे हाल ते अॼु असां हुन हस्तीअ खे विसारे वेही रहिया आहियूं अफ़सोस आहे अॼु जे ॾींहं जूं उहे बरकतूं आहिनि उहे बरकतूं आहिनि ख़ुदा जो कसम थो खणी ॻाल्हि कयां जंहिं अॼु राति दिल ऐं जान सां अल्लाह खे हाज़िर नाज़िर सम्झी तहज्जुद पढ़ी हूंदी अखियुनि मां लुड़क लारिया हूंदा ऐं वास्तो ॾेई दुआ घुरी हूंदई अधु कलाक 40 मिंट मुसल्ले ते वेठो हूंदो वेठी हूंदी मर्द या औरत पंहिंजे मक़सद पंहिंजे मुल्क अज़ीज़ पाकिस्तान पंहिंजे अहलो अयाल या पंहिंजे माउ पीउ जे लाइ उस्तादनि जे लाइ पंहिंजे ज़िंदगी जी बरकतुनि जे लाइ पंहिंजे रोज़ी जी बरकतुनि जे लाइ दुआ घुरी हूंदी मां कसम खणी ॻाल्हि थो कयां उन परवरदिगार जो जंहिं जेको तरीक़ो सम्झायां थो इन तरीक़े सां अॼु राति जे दुआ घुरी हूंदी मुंहिंजो ईमान ऐं यकीन आहे अल्लाह उन जी अॼु जी दुआ क़बूल कई हूंदी चओ सुभान अल्लाह बाक़ी जान छॾाइण जे लाइ जेकॾहिं कयो वञे उहो चवे पंहिंजो मुक़दर रखे ॿी ॻाल्हि त अॼु राति जंहिं कसरत सां क़ुरान पढ़ियो हूंदो क़ुरान जी घणी तिलावत कई हुजे सिपारो पढ़ी 2 सिपारा पढ़ी 3 पढ़ी 4 पढ़ी या का सूरत पढ़ी यासीन पढ़ी रहमान पढ़ी सूरह मुल्क पढ़ी दिली जान सां अखियुनि मां नारद बहाई दुआ घुरी मुंहिंजो ईमान यकीन आहे त अॼु जे ॾींहं जे सदके हक़ीक़त में ख़ुदा ॾिसे थो त उन जो हिकु लम्हो अल्लाह ताला पंहिंजे बारगाह अक़दस में क़बूल फरमायो हो प्यारा तालिबो मुझी कोशिश होती है जेका तमाम मदरसनि में इहा कोशिश घटि आहे मुझी इहा तमाम कोशिश होती है त अंबियान औलियान असहाबन ऐं ताबीन तबा ताबीन जा ॾिहाड़ा मल्हायूं ताकि तव्हांजे इल्म में ॻाल्हि अचे त ही ॾिहाड़ा कंहिंजा आहिनि ऐं ही ॾिहाड़ा कंहिंजा आहिनि ताकि अॻिते हली वरी तव्हां बि पंहिंजे औलाद खे या तव्हां बि पंहिंजे ख़ानदान खे ज़रूर इहो पैगाम पहुचायो ताकि ही जेके ॾिहाड़ा आहिनि बरकतुनि वारा आहिनि रहमतुनि वारा आहिनि ऐं अज़मतुनि वारा आहिनि मां ज़िक्र कयां थो उन हस्ती जो मुंहिंजी ज़ुबान में ताक़त कोन्हे मुंहिंजी ज़ुबान पलीत आहे मुंहिंजा अल्फाज़ पाक न आहिनि मूं में हिम्मत न आहे मूं में जुर्रत बि न आहे जो मां उन हस्ती जो नाम पंहिंजे गंदी ज़ुबान ते खणा पंहिंजी किनी ज़ुबान ते खणा ऐं मूं में जुर्रत बि न आहे पर लेकिन तव्हांजे साम्हूं मां इस्म मुबारक कोशिश कयां थो त ज़ुबान ते न आणियां पर कुझु चवंदुसि तव्हां पाण सम्झी वेंदो असल में उहा हस्ती उहा आहे जंहिंजे घर अचण में जिब्राईल ते इजाज़त वठंदो हो चओ सुभान अल्लाह जिब्राईल जेको मलाइकनि जो सरदार उहो बि इजाज़त वठंदो हो असल में हस्ती उहा आहे मसलन नंढी ॻाल्हि तव्हां सां पेश कयां थो जेकॾहिं तव्हां वेठा हो मुंहिंजे साम्हूं जेकॾहिं ओचितो मुंहिंजो मुर्शिद करीम कंबा वारो सरदार अचे
त तव्हां वेठा हूंदव या पी रहंदो? बुलंद आवाज़ सां चओ, पी रहंदा। ऐं मां बि मसम हुजां त मुंहिंजी दिलि बि चवंदी त मुंहिंजो काबो क़िबलो आयो आहे, मां पी रहां। चई सघां थो? पहले नालो चई सघां थो? ठीकु आहे। हाणे जेकॾहिं मुर्शिद करीम वेठो आहे, ॿुधजो तवजो सां ॻाल्हि, मुर्शिद करीम वेठो आहे, मुर्शिद वेठो आहे ओचितो दरवाज़े मां, तसवर कजो, ओचितो दरवाज़े मां मौला अली शेरे खुदा करमुल्ला वजो अचे त मुर्शिद वेहंदो या बीहंदो? बुलंद आवाज़ छा कंदो? बीहंदो। ॿुधजो, इश्क जी ॻाल्हि थो ॿुधायांव, अल्लाह कंदो इश्क लॻंदो। आमीन चओ। मुर्शिद बीहंदो, मौला अली थी वियो। हाणे जेकॾहिं मौला अली वेठो आहे, मुर्शिद बीठो आहे, तव्हां बि बीठा आहियो, आउं बि बीठो आहियां, ऐं मौला अली जेकॾहिं वेठो आहे ओचितो काइनात जो सरदार, ॿिनी जहान जो सरदार, यतीमनि जो यार, अड़ियनि जो आधार, निधन के धन जो धनार, मदीने जो मंठार, कुल नबियुनि जो सरदार, अम्मा आमिना जो लाल, अरबी अजीब, नूरी जिंदगी नजीब, तव्हां असांजे दिलनि जो तबीब, हुजूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे, मौला अली वेहंदो या बीहंदो? बीहंदो। छा था सम्झो? हाणे मौला अली बीहंदो। हाणे हिते अचे थी इश्क जी ॻाल्हि, मोहबत जी ॻाल्हि। मां हुन हस्ती जी ॻाल्हि थो कयां जंहिंजो असांखे रब ताला इहा नेमत ॾिनी जो असां ॾियारो था मल्हायूं, इहा नेमत आहे। मां हुन हस्ती जी ॻाल्हि थो कयां त हाणे जॾहिं दुनिया उन जे लाइ उथी बीहे, मुर्शिद मौजो अचे, तव्हां उथी बीहो, आउं उथी बीहा, मुर्शिद जे लाइ मौला अली अचे त मौला अली वेहे ऐं मुर्शिद उथी बीहे, मौला अली वेठो हुजे, मौला अली जेकॾहिं वेठो हुजे, मथां मदीने जो साईं अचे त मौला अली पी रहे। मां हुन हस्ती जी ॻाल्हि कयां थो, जिस्म खंडा दे तो, जुर्रत न आहे, पर लेकिन तव्हांजे इश्क खे ताक़त ॾियण जे लाइ, तव्हांजे इश्क खे हौसलो ॾियण जे लाइ, तव्हांजे इश्क खे जज़्बो ॾियण जे लाइ ऐं तव्हांजो इश्क वधाइण जे लाइ ॻाल्हि कयां थो त जॾहिं सैयदा फातिमा आबिदा ज़ाहिदा शाकिरा आलिमा आबिदा जेॾी महिल पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में ईंदी ही त मदीने जा साईं उथी वेंदा हुआ। दिल सां न चयो सुभान अल्लाह। जंहिंजे लाइ मदीने जा साईं उथी बीहनि, हा उनजो छा शान हूंदो? काइनात मदीने जे साईं जे लाइ उथी बीहे, काइनात पूरी मदीने जे साईं जे लाइ उथी बीहे, ऐं जंहिंजे लाइ मदीने जा साईं उथी बीहनि। खुदा जो कसम तो खणी ॻाल्हि कयां, जंहिंजे पाकाईअ जो रब क़ुरान में ज़िक्र कयो आहे, जेके हाफ़िज़ हूंदा, जेके उन आयत ते पहुचंदा, पाणे ख़बर पवंदी, माना सां पढ़ंदा त जंहिंजे पाकाई जो रब क़ुरान में ज़िक्र कयो आहे, ऐं जंहिंजे पर्दे जो अल्लाह जिब्राइल खे थो चए त जिब्राइल ईअं न वञजांइ, मुंहिंजे महबूब जी पाक को न्याणी आहे जंहिं अॼु ताईं सिज खे न ॾिठो आहे, तारनि खे न ॾिठो आहे, आसमान खे न ॾिठो आहे। जिब्राइल वञी थो दरवाज़ो खड़काए, पोइ वञजांइ। छा था सम्झो?